अली बख्श ख़ैर आहे? ख़ैर ख़ैर तव्हांखे पहिरियों त लख लख वाधायूं हुजनि, ॿुधो आहे तव्हां आज़ाद थी विया। हा साईं महिरबानियूं, दुआ कजो। बसि बीठो आहियां बाईपास ते। हा थोरो हाल अहवाल ॾियो, तकड़ तकड़ में रिकॉर्डिंग बि थिए थो, संगत परेशान आहे, फोन ते राब्ते में बि आहे। छा हाल अहवाल आहे, कीअं थियो तकड़ में? बसि हिकिड़ो वॾेर को निज़ाम आहे ऐं उन खां बाद में त सरदार मोहम्मद रश खान ॿार जा मामा जेके पहिरियों बि मूंखे गालियूं ॾींदा रहिया, थर्ड कंदा रहिया। अच्छा। ऐं काल्ह बि उन्हनि जी इहा चाल आहे, छो त इन खां 2 कलाक अॻु में इस्लाम खान मूंखे गालियूं ॾिनियूं। अच्छा। ऐं उन खां पोइ मां उन महिल ई मीर खान खे फोन कई, जेका रिकॉर्डिंग मोड मौजूदु आहे। अच्छा। ऐं ही वॾेरा चवनि था त फ़कीर मीर सां झुकींदो, छो त मां अॻु बि चयो आहे, हाणे बि चवां थो त कॾहिं बि हुरन झुकियो सिखियो ई न आहे, न झुकियो आहियां न झुकंदुसि। न हाणे तव्हांखे पुलिस खणी वई हुई या हा माण्हू पुलिस, न पुलिस खणी वई, पुलिस खणी वई। कहिड़े थाणे जी हुई? का ख़बर कोन्हे का साईं, उहा किथां जी पुलिस हुई, कीअं ही, का ख़बर कोन्हे का। छॾियऊं कीअं, डील ते छा? न न न न का मूंसां डील थी आहे, न ई मूं ते को तशदुद थियो आहे, न ई मूंखां पैसा वरिता विया आहिनि। बाक़ी हुयो तव्हांजी फैमिली बि ॿुधोसीं उनखे खणी विया हुया, उहे गुम हुया। साईं फैमिली मुंहिंजी पोइ ते खैरपुर मीरस हुई वियल, उन्हनि जी का ख़बर कोन्हे। बाक़ी वाल साहब जी ख़बर पई आहे त हैदराबाद आहे। अच्छा। ऐं उते हैदराबाद वारे घर ते वरी का ॿीहर बि ॻाल्हि ॿुधी आहे, का पुलिस चढ़ाई थी आहे। उन खां पोइ जेके घर में मुंहिंजो भाउ हुयो वाल साहब हो, उहो घर मां निकिरी आहे। उन खां पोइ ताला बाला भञी पुलिस हली वई। अच्छा, कुझु दोस्त चवनि पिया त तव्हांजे लाइ तनी हथ सां ड्रामो कयो आहे, इहा ॻाल्हि बि हले? अलाह गवाह आहे, अलाह गवाह आहे। हिन वक़्तु बि मां बाईपास ते बीठो आहियां, लाड़काणे खां ॿाहिरि आऊं। अच्छा। तव्हां आवाज़ ॿुधी सघो था, जेका मुंहिंजी कंडीशन आहे उहो रब मुंहिंजो मथो ॾिसे थो। न बिल्कुलु, असांजूं मज़लूम माण्हुनि जूं तव्हां सां दुआयूं। तव्हां सोशल मीडिया चेक कंदा वे, घोटकी पूरे सिंध में, कंदकोट, कश्मीर, कराची ताईं एहतजाज बि दुआ थिया हुया। कजो, दुआ कजो।